बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त असीं हिते मौजूदु आहियूं रतोदरो लखगोट शहर मोहम्मद जोयो में, जिते मुसलसल बरसाति पवण सबबि ॻोठाणे जा घर किरी पिया आहिनि ऐं ॻोठाणे हाणे रस्ता बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वधीक ॻोठाणनि खां हाल वाल ठूंदा। रहीम जीअं त असां ॻोठ शेर मोहम्मद जा रहवासी काफ़ी माना 2 महीननि खां तक़रीबन बरसाति जेका त उहा हले पई जेका त ऐं केतिरा ई घर असांजा जेका त टही मसमार थी विया आहिनि। असां पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आहियूं ऐं जेको बि तालुके जी क़यादत आहे, ज़िले जी क़यादत आहे, असां उन्हनि खे इन शयुनि खां आगाह कयो आहे। इन्हनि शयुनि खां आगाह कयो आहे त काफ़ी घर टही विया आहिनि, 70 खां 80 घर टही विया आहिनि जेका त न उन्हनि खे टेंट न को जेको आहे तड़पाल न को ॿियो को जेको आहे त सामान जेको आहे त को राशन हिन महिल ताईं जेका त न मिली सघियो आहे। जेका त मां अॼु बि माना जेका त असांजो ज़िले जो जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद लगारी साहिबु, मां उनखे बि अर्ज़ु कयो त माण्हू बाबा असांखे दरनि ते बि ॻोठ जा माण्हू गारियूं था ॾेई वञनि जेका त असां ते महिरबानी कयो जेको आहे त आख़िर माण्हुनि खे असां मुंहुं कीअं ॾियूं जेको आहे त ॿियो को मसइलो हूंदो आहे त माण्हू त असांखे हाणे जॾहिं हेॾो माना का आफ़त आई आहे, को घर न बचियो आहे, माण्हू खुले आसमान वेठा आहिनि जेका त उन्हनि जी मदद कयो जेको आहे त मदद कयो। उन्हनि जी त कोई मदद करण लाइ तयारु न आहे। जंहिंखे तव्हां ॾिना आहिनि तड़पाल न आहिनि, टेंट न आहिनि, उहे कंहिंखे ॾिना अथऊं जेको आहे त उहा असांखे बि ख़बर न आहे जेका त महिरबानी कयो असांखे ॾियो, पर उन ते को बि अमल न थी सघियो आहे। ॿियो असांजे ॻोठ शेर मोहम्मद जोयो ऐं ॻोठ सजण जोयो में ॿिन्ही प्राइमरी स्कूलनि में जेका त उते कैंप लॻल आहिनि। ॻोठनि जा माण्हू उते तरसियल आहिनि। हेतिरा ॾींहं थिया आहिनि। सभिनी माना जेका त जेके बि तालुके जा स्कूल हुजनि, उहे हाई स्कूल हुजनि, प्राइमरी स्कूल हुजनि, जेके बि अस्पतालूं आहिनि या ॿिए को कॉलेजूं आहिनि, जेके माण्हू उते तरसियल आहिनि उन्हनि खे खाधो पीतो हर शइ पहुचायो थो वञे। सिर्फ़ु जो शेर मोहम्मद जोयो में माना खाधो पीतो न प्राइमरी स्कूलनि में उते जेके कैंपनि में माण्हू हज़ारे जेका त बुख ते उन ते जेका त उहे वेठा आहिनि, उन्हनि जी का सार संभाल न थी वई। असां हर कलाक अंदरि जेका आहे त तालुके खे रिपोर्ट, ज़िले खे रिपोर्ट ॾियूं था बाबा असां माण्हू माना हे जेका त दरनि ते अचे, माण्हू असांखे ॻाल्हाइनि था, माण्हू असां घुरनि था। असांजो पंहिंजो घर ई माना टही वियो आहे, असां ॿिए जे घर वेठा आहियूं जेको आहे त, पर असांखे कोई माना का त रिज़ल्ट नथो ॾिए। साईं मुराद अली शाह साहिबु चए थो त मां 8 अरबनि जो जेको आहे त सामान जेको आहे त टेंटियूं मां विरायूं। जॾहिं 8 अरबनि जो साईं सामान विरायो आहे, टेंटियूं विरायूं आहिनि। असांजी पोलिंग शेर मोहम्मद जोयो आहे, उन में शेर मोहम्मद जोयो में पोलिंग आहे जेका त उन में माना काफ़ी वोट आहिनि जेका त जॾहिं शेर मोहम्मद जोयो में माना को टेंट या को माना राशन जेका त न मिली सघियो आहे, त बाक़ी 8 अरबनि जो सामान साईं जो काॾे वियो। असां पार्टीअ जा आहियूं, पुराणा आहियूं। असां हिन टाइम ते असां पंहिंजे बिरादरीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां जॾहिं हो जेको आहे त हिननि जा घर विया, ज़मीना वयूं, नुक़सान थिया, का शइ न बची जेका आहे त हिन टाइम ते असां हुननि खे कहिड़ो जवाबु। असां वटि पाण वटि काड़ी माना ताक़त हुजे, माली ताक़त हुजे त उहा असां हुननि जी मदद कयो। असां वटि माली ताक़त त न आहे। असां कंहिंखे माना जेका त अपील कयो, असां माना पार्टीअ खे जेका त असां इहा ई कंदासीं। असां एजाज़ साहिब खे चवंदासीं जेका त एजाज़ साहिब खे चवंदासीं सॼो कुझु जेको बि आहे, बाक़ी जेको असांजो ज़िले जो सदर साहिबु आहे त उहो त सदर साहिबु ख़बर न आहे त किथे आहे। कंहिं हुनखे सदर माना कयो आहे त उहो ज़ार त नथो थिए जेका त हिन मुसीबत में सदर साहिबु ज़ार न आहे। भाई जनरल सेक्रेटरी साहिब खे चऊं था त बाबा असांखे ॻोठ शेर मोहम्मद जोयो, ॻोठ सजण जोयो खे उन्हनि खे जेके बि माना जेका त तकलीफ़ जिन जा घर ठथा आहिनि, जिन जो नुक़सानु थियो आहे, उन्हनि खे टेंट ॾिना वञनि, उन्हनि खे तड़पाल ॾिना वञनि, उन्हनि खे इमदाद ॾिनो वञे, जीअं उन्हनि मां इहा मायूसी ख़तमु थिए। बाक़ी कुदरती आफ़त आहे जेका त उन सां त कोई मुंहुं नथो ॾिए। कुदरती आफ़त आहे, उन हिसाब सां असां भाऊ एजाज़ अहमद लगारी उनखे इहो असां रिक्वेस्ट कंदासीं। हाकिम खे चऊं था, असांजो यूसी चेयरमैन हाकिम खे चऊं था, हाकिम थो चए मुंहिंजे हथ में का शइ न आहे, कुझु बि मुंहिंजे हथ में न आहे जेका त मथे ॻाल्हायूं था त मथो जो रिज़ल्ट माना जेका त इहो थो मिले। बाक़ी जेके चवनि था त बाबा तव्हांजे शेर मोहम्मद जो सजण जो में टेंट ऐं जेका त तड़पाल ॾिना विया आहिनि, उहे कंहिंखे ॾिना अथऊं, कंहिं उहे विराया आहिनि, उहा असांखे का ख़बर न आहे। उहा वधीक माना जेका त उहो तव्हां उन्हनि खां ई पुछा करे सघो था। या पोजीशन ये है अस्सलाम वालेकुम। मेरी रिक्वेस्ट है बिलावल साहब को, हमारे गांव में शेर मोहम्मद जोयो नज़दीक रहते तो वहाँ पे कुछ भी हमको नहीं मिला है। बरसात की वजह से सारा गांव खत्म हो गया है, हमें कुछ भी नहीं मिला है। यहाँ के पड़ोसी जो भी अमीर है उनको सब कुछ मिल रहा है, गरीबों को कुछ नहीं मिल रहा है। आप उस दिन आए, रोड से चक्कर लगा के गए। आपकी जो वालदा थी वो सबका ख्याल करती थी, आपने किसी का ख्याल नहीं किया है। आपको किसी का भी ख्याल नहीं है।
किसी का भी आपको कुछ सोचना चाहिए। आपका जो रतेदरो शहर अपना ही शहर है, मोहतरमा का शहर है, आप उसका थोड़ा सा ख्याल करें। आके चक्कर लगा के देखें, किसी का भी घर नहीं बचा है, खाने पीने के लिए कुछ नहीं है, सोने के लिए कुछ नहीं बचा है, नहीं कोई चारपाई बची है, कुछ भी नहीं बची है। मैं आपसे एक रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप सबसे बात करके देखें कि क्यों नहीं इमदाद मिली है गरीबों को। खाली के कली भी नहीं मिली है, छापर भी नहीं मिली है, तरपाल भी किसी को नहीं मिली है कि अपने बच्चों को वहाँ पे सुलाए। खुद तो नहीं सोए लेकिन अपने बच्चों को वहाँ सुलाए। किसी ने और पड़ोसी ने किसी ने भी हमारा ख्याल नहीं किया है। जो हुक्मरान आपने बिठाए हैं वो सारे अपने पेट भर रहे हैं, कोई भी किसी को कुछ नहीं दे रहा है। मैं आपको ये रिक्वेस्ट कर रहा हूँ, आपको अल्लाह कुछ रखेगा। वही अपना काम करे जैसे आपकी वालदा करती थी, सब गरीबों का ख्याल करती थी। उसने इतना तक किया, अपनी जान गंवा दी। आपने क्या किया है? आपको सोचना चाहिए, आपने कुछ नहीं किया है आवाम के लिए। आप सिर्फ अपनी सोचते हैं, हमें वोट चाहिए, हमें वोट चाहिए, हम ऊपर जाएं। आपने कुछ नहीं सोचा है, लेकिन कुछ सोचो, गरीबों को कुछ दो। अब ये गरीबों की जान जा रही है, ज़ाया हो रही है, कुछ करो, कुछ सोचो। यही रिक्वेस्ट है, आके देखो। असीं ॻोठाणनि खां शहर में जो में बयान वरितोसीं। हुन जो चवणो त असांजे ॻोठ में तक़रीबन 100 घर किरी पियो आहे ऐं इंतिज़ामिया जे तरफ़ां कुझु बि असांखे मुहैया थी न सघियो आहे। टेंट राशन वग़ैरह ऐं न ई को तक जो चूंडियल नुमाइंदो असां ते हिते विज़िट ते आयो आहे। जाग न्यूज़ रतोदेरो कैमरामैन आबिद सां गॾु शाहनवाज़ जोयो।